आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं हींअर सुरनाज़ सिंगर सां गॾु मौजूदु आहियूं। सुरनाज़ खां पुछंदासीं त हू हिन वक़्त ताईं केतिरा पंहिंजा वीडियो एल्बम करे चुका आहिनि। वीडियो एल्बम त मुंहिंजा काफ़ी सारा थिया आहिनि। हैट्रिक बि मूं पूरी कई आहे, सभ खां बि क्रॉस करे वई आहियां। बहरहाल महिनत सां, दोस्तनि जी महिनत सां। जी माशाल्लाह। असांजे नाज़रीन खे हींअर तव्हां कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? हींअर मां पंहिंजे ॾिसंदड़नि परस्तारनि खे गीत ॿुधाईंदमि। मुंहिंजे तूं हाल ते हले न, तुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। इरफान वको जेको सेवड़ में रहंदो आहे, उन्हनि जी शाइरी आहे। मुंहिंजे तूं हाल ते हले न, तुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। मुंहिंजे तूं हाल ते हले न, तुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। फ़क़ीरी हाल हुयो, ग़रीबी हाल हुयो, केॾो सम्झायो तोखे गुज़री साल वियो। ज़िद तां तूं थो लहे न, तुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। मौलाई इरफान वका तोखे मूं दिलड़ी ॾिनी, ॿियनि जे चवण ते वए छिनी। मौलाई इरफान वका तोखे मां दिलड़ी ॾिनी, ॿियनि जे चवण ते वए छिनी। फ़क़ीरी हाल हुयो, ग़रीबी हाल हुयो, केॾो सम्झायो तोखे गुज़री साल वियो। ज़िद तां तूं थो लहे न, तुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। मुंहिंजे तूं हाल ते हले न, तुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। जी नाज़रीन, हींअर असीं सिंध जे तमामु सुरीली आवाज़ सुरनाज़ सां गॾु मौजूदु आहियूं ऐं सुरनाज़ खां पुछंदासीं त मौसीक़ी हिसाब सां, ॻाइण जे हिसाब सां तव्हां सिंध जा कहिड़ा कहिड़ा शहरनि में पंहिंजी परफॉर्मेंस कई आहे? काफ़ी सारे शहरनि में मूं पंहिंजी परफॉर्म कई आहे। सिंध में तक़रीबन जेके बि शहर आहिनि, उन्हनि सभिनी में, आउटसाइड में, सभिनी शहरनि में ये परफॉर्म कई आहे मां। हींअर असांजी नाज़रीन खे मां कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? हींअर मां गीत ॿुधाईंदमि असांजे ॾिसंदड़नि खे। पंहिंजो लाड़काणे जो तमामु बेस्ट शाइर, तमामु सुठो इंसान हाजी अंब ख़ान बोज़दार, जंहिंजा ॿोल आहिनि नए यार जी मुबारक, तो यार नओं कयो आहे। तमामु फेमस गीत आहे मुंहिंजो, उहो ॿुधाईंदमि। नए यार जी मुबारक, तो यार नओं कयो आहे। नए यार जी मुबारक, तो यार नओं कयो आहे। तो प्यार पुराणो छॾे वञी यार नओं कयो आहे। नए यार जी मुबारक, तो यार नओं कयो आहे। हो मूंखे ख़बर पई जानी, तुंहिंजो यार कहिड़ो आहे। हो मूंखे ख़बर पई जानी, तुंहिंजो यार कहिड़ो आहे। जंहिंजे ख़ातिर जानी कयो मूं सां तो झेड़ो आहे। हाजी अंब ख़ान शाइर बोज़दार नओं कयो आहे। हाजी अंब ख़ान शाइर बोज़दार नओं कयो आहे। तो प्यार पुराणो छॾे वञी यार नओं कयो आहे। नए यार जी मुबारक, तो यार नओं कयो आहे। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।